मिंबरन न कया बिन मिंबरन जमीयत उलमा इस्लाम के 14 जवानन कया पूछण चाहे तो जमीयत छा कया तो जमीयत खत्म नबूवत की चौकीदारी कई। पूछण चाहे तो जमीयत उलमा छा कया हलिया मां तो के बुधाया इन्हें असेंबली मां खत्म नबूवत के कानून ते धाड़ा लगा खत्म नबूवत के हलफनामे के कढण की कोशिश कई वई चौकीदारी जमीयत उलमा कई। इन्हें असेंबली में मुझे सिद्दीक अकबर मुझे फारूक आजम मुझे उस्मान ज़ुन्नूरैन मुझे मुर्शिद अमीर मुआविया मुझे अम्मा मोमिनन जी अम्मा अम्मी आयशा जे शान में गुस्ताखी कंदड़न के 10 साल कैद बामुशक्कत जी सजा जो फैसलो जमीयत जे कारकुन जाहिद अकरम खान दरानी ॾिनो। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कया जमीयत उलमा तुझे खत्म नबूवत की चौकीदारी कया जमीयत उलमा तुझे सहाबा जे इज्जत ऐं नामूस की चौकीदारी कया। इसराइल मञण जूं ॻाल्हियूं थियूं इसराइल नामंजूर जा मिलियन मार्च जमीयत उलमा करे क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस की चौकीदारी कया तहफ़्फ़ुज़ हरमैन शरीफ़ैन जे तक़द्दुस जे लाइ पूरे मुल्क में मुज़ाहिरा जमीयत उलमा कया है। से अमलूना रसूलुल्लाह जी गुस्ताख शातिमे रसूल अदालत का फाही जी सजा खाईंदड़ औरत के जडे इमरान खान आजाद फ्रांस के हवाले कयो पूरे मुल्क में 15 मिलियन मार्च खत्मे नबूवत के चौकीदारी चलाए जमीयत उलमा क्या है। पूछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो जमीयत उलमा इस्लामाबाद जे मुल्तान जे न्यूयॉर्क जे सखर जे हैदराबाद जे कराची जे मस्जिदन के अल्लाह जे घरन के शहीद करण जो फैसलो सुप्रीम कोर्ट ॾिनो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस के सिटिंग चीफ जस्टिस के चयो जेकॾहिं माओ जो खीर पीतो थई हलिया मस्जिद के हथ रखी रेखा अज चीफ जस्टिस लंदन बैठो लेकिन मस्जिदों सलामत हैं मस्जिदुन जा किबला सलामत हैं अज़ानों तकबीरों सलामत हैं रब मोहम्मद कसम जमीयत उलमा इस्लाम जे मरहूम मिन्नत जमीयत उलमा छा कयो 84 मिंबरन का पुछ 94 मिंबरन का पुछ 55 मिंबरन का पुछ जेकॾहिं मोहजन 16 मिंबरन जो हिसाब वठण चाहे थो हलिया मां तो के या पंजाब जे असेंबली में कानून पास थियो पेश न थियो चाचा पेश न थियो पास थियो कैमराऊं भरजन थियूं जिम्मेदारी सां तो ॻाल्हायां।
पैगंबर जा मुजाहिद अल्लाह अकबर जो नारो ईअं त नाहे हणंदा जीअं तव्हां ताणो हे मादी कुकड़ी जूं बांगू न खपनि मुजाहिदनि जी अल्लाह अकबर जो आवाज़ खपे। पुछण चाहे तो जमीयत उलमा छा कयो? 10 ॾींहं पहिरियां कराची में डीसी जुनूबी इजाजत ॾिनी, डीसी जुनूबी इजाजत ॾिनी। को भी प्रोग्राम करण खां पहिरियां डीसी खां इजाजत वठण ज़रूरी हूंदी आहे। अॼु जे हिन जलसे जी भी परमिट डीसी साहब ॾिनी आहे। डीसी जुनूबी कराची तहरीरी इजाजत ॾिनी। हिकिड़ो शादी हाल बुक थियो, उन शादी हाल में प्रोग्राम रखे वियो। कुछ लम्हों की खुशी, कुछ लम्हों की खुशी। प्रोग्राम चाहो टिकेट खपाई वई, छोरो छोरे सां, छोरी छोरीअ सां असांजे प्रोग्राम में अचे, भरे हाल में छोरो छोरे सां कारो मुंहुं करे, छोरी छोरीअ सां कारो मुंहुं करे हम जिन्स परस्तीअ खे फ़रोग़ ॾियण जो प्रोग्राम रखियो वियो। डीसी इजाजत ॾिनी। इन प्रोग्राम खे जूते जी नोक ते रखी सिंध खे हम जिन्स परस्तीअ खां बचायो त जमीयत उलमा इस्लाम